जमाल करमपुर थाने की हद में रात नामालूम हथियारबंद हथा 4 ॼणा अगवा इलाके में खौफ मिले ॼाण मूजिब घोसपुर भरसा तंगवानी लिंक रोड ते जमाल ढोरो वारे इलाके में 6 अणजातल हथियारबंद जेके घट वटी रोड भरसा लिखिया वेठा हुआ ॻोठ जमाल का वापस पंहिंजे शहर घोसपुर ईंदे ॾोहारनि खेनि चिंची रिक्शा के रोके रिक्शा में सवार घोसपुर वासी चइनि ॼणनि अलरिनो टांवरी हाजी खुशदाबश टांवरी नूरदीन बलकानी ऐं सजन मीरानी के रिक्शा में लाहे अगवा करे फरार थी विया। पुलिस की वॾी नफ़री वाक़े वारे हंध पहुची इलाके के कड़ो चाड़े ऑपरेशन शुरू करे छॾी। जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया। वाज़े रहे त ज़िलो कश्मीर मुकम्मल ॾोहारनि जे कंट्रोल हेठां अची वियो आहे ऐं अटकल 25 खां वधीक माण्हू धाड़ेलनि जे कब्ज़े हेठां आहिनि। ॿिए तरफ़ गुज़िर राति बी सेक्शन थाणे जी हद मां 2 मज़दूर जे अगवा थियण जा इतला आहिनि। ज़रीअनि मूजिब अगवा थियण में नौजवान सजाद अली मलिक ऐं शहबाज मलिक शामिल आहिनि। वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।